प्यारा बारो बाजी गुलबानू जी तरफा तवा सबनी के बलिकार तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो त अज जी अखाणी बुधू ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। आस्तर आस्तर बाबा आस्तर ओबर जो तारो। छा तव्हां मूंखे सुञाणो था? मुंहिंजो नालो हदसा आहे ऐं मां फारस में रहां थी, पर मां उते परदेसी आहियां। मुंहिंजा वालिदेन वफ़ात करे चुका आहिनि। मां हाणे इहो यादि बि नथी करण चाहियां। मर्द की हिक माइट मूंखे पंहिंजी पनाह ॾिनी। हू सुठो माटीलो पीउ आहे। असीं हिक अज़ीम शहर सोसन में रहूं था। हुते हर क़ौम मूंखे आस्तर चवंदो आहे। मुंहिंजे फारसी नाले जो मतलब आहे उभर जो तारो। हिक अनजान खूबसूरत ऐं समझदार यतीम खे ख़बर न हुई त हू हिक ॾींहुं रोशन तारे जीअं चमकंदी ऐं तमाम मशहूर थी वेंदी। आस्तर राणी बणजी वई। संदसि कहाणी बाइबल में बयान कई वई आहे। अज़ीम बादशाह अक्वीरियस हुनखे चूंडियो। सभिनी जवान छोकरियन में हुन आस्तर के बेहतर समझियो। हुन संदसि मथे ते ताज रखियो ऐं हिक वॾी दावत रखी। उन ॾींहुं हुन सॼे मुल्क मां को बि महसूल न वरितो। हुन जे बजाए तोहफ़ा विराया। इहो को इत्तेफ़ाक न हो त आस्तर बिल्कुल हुन वक्त राणी बणजी वई। मूंखे पक्को यकीन आहे त बादशाह अक्वीरियस जे चूंड जो ही सभु असर थी रहियो हो। आस्तर पूरी दुनिया जे बादशाह ते यकीन रखंदी हुई, जे बादशाह जे दिल खे हिन मामले में इस्तेमाल कयो हो। आस्तर पाण सां गॾु हिक राज महल में खणी वई। को बि न ॼाणींदो हो त हू यहूदी आहे। हुनजे माटले पीउ खेसि मना कयो हो त हू कंहिंखे न ॿुधाए। हुन संदसि ॻाल्हि मञी ऐं हुन जे बारे में ख़ामोश रही। मर्द की पाण बादशाह लाइ कमु कंदो हो। हिक ॾींहुं हुन बादशाह जे ॿिनि नौकरनि खे बादशाह जे खिलाफ साज़िश कंदे ॾिसी वरितो। उन्हनि खेसि क़त्ल करण जो मंसूबो ठाहियो। मर्द की राणी आस्तर खे उन बारे में ॿुधायो ऐं आस्तर फौरी तौर ते बादशाह खे उन बारे में आगाह कयो। ही साज़िश जल्दी सभिनी खे मालूम थी वई ऐं कसूरवार माण्हुनि खे जल्द ई सज़ा ॾिनी वई। अक्वीरियस पंहिंजे मुंशी खे हुन बारे में पंहिंजी तारीख़ वारी किताब में लिखण लाइ चयो, जेको हुन करे छॾियो। अञा घणो वक्त न थियो हो जो हिकु मतलब परस माण्हू महल में दाख़िल थियो। गरूल सां भरियल हामान। हुन पाण खे बादशाह जे नज़र में तमामु सुठो साबित कयो। हामान फारसी हुकूमत जो ॿिए दर्जे जो ताक़तवर तरीन माण्हू हो। हू हिकु अहिड़ो माण्हू हो जंहिंजे दिल में शैतान जो मंसूबो हो। अॻे ड्रामे में तव्हां हुन जे बारे में ॿुधंदो। ठीकु आहे बारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। खुदा हाफ़िज़।